बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो टॉपिक सिंध पुलिस IPS अखर टेस्ट जे हवाले सां आहे। न्यू पैटर्न जे हवाले सां इंग्लिश जो जेको 10% चयल आहे, जनरल अवेयरनेस 20% चयल आहे, सिंधी या उर्दू 20% चयल आहे, IQ उन खां बाद में रीज़निंग मैथ 50%। हाणे इन्हनि जा लेक्चर ठाहियूं पिया। फ़िलहालु लेक्चर असां जेको अॼु जो लेक्चर ठाहियो आहे उहो सिंधी ग्रामर जे हिसाब सां ठाहियो आहे, जेकी सिंधी में पाण खे 20% जो मुंहुं ॾिसणो पवंदो, उन्हनि जे बेस ते ठाहियो आहे। सो चैनल मुंहिंजो वीडियो ॾिसण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कनि जीअं उन्हनि खे नवां नवां वीडिया मिली सघनि। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अदब, सिंधी अदब। बेत माना घर। घर जे दरवाज़े जीअं बेत में अक्सर 2 मिस्र 2 सीटूं थियनि, जीअं दरवाज़े में 2 ताक हिसा थियनि। मिस्र जी माना आहे ताक़त। अॻिते हलूं था शाइरी। शाइरी शहर जी अदबी दुनिया आहे। मिसरनि जे मजमूए खे बेत या शाइरी चइजे थो। हमद में अल्लाह ताला जी साराह आहे। नात में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह आहे। मौलूद नतिया शाइरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत सलाम ज़िक्र आहे। अॻिते हलूं था उरूज़। शाइरीअ जो अदबी इल्मु आहे। उरूज़ ज़रिए कलाम मौज़ू ऐं ग़ैर मौज़ून जे फ़र्क़ कयो वेंदो आहे। हिन इल्म ज़रिए नसर ऐं नज़म में तमीज़ थींदी आहे। शहर शऊर मां निकितल आहे, माना एहसास करणु। शहर में अतम दर्जे जो अदबी शऊर हूंदो आहे। शहर में लफ़्ज़, वज़न, माना ऐं काफ़िया हूंदा आहिनि। मिस्र शहर जी सिट आहे। मिसरनि जे मजमूए खे शहर या बेत सॾिबो आहे। शहर खे बेत बि सॾिबो आहे। शाइरी जे परख इल्मु उरूज़ सां आहे। अॻिते हलंदासीं। बेत क़दीम सनफ़ आहे। 2 मिसरनि जे शहर खे बेत सॾियो वियो। बेत मां वधीक शाइरी तरक़ी कई। अॻिते हलंदासीं। काफ़ियो लफ़्ज़नि जा हिकु जहिड़ा आवाज़ पर तलफ़ुज़ मुख़्तलिफ़ हम आवाज़ लफ़्ज़नि खे काफ़ियो सॾिबो आहे, जेको शाइरी में इस्तेमालु थींदो आहे। रदीफ़ शहर में काफ़िए खां पोइ ईंदड़ वरी साॻिया लफ़्ज़ इस्तेमालु थियनि, उन्हनि खे रदीफ़ चइबो आहे। अॻिते हलंदासीं। दोहो 2 सिटुनि जो शहर ऐं काफ़ियो पछाड़ी में अचे थो। सोरठो 2 सिटुनि जो शहर ऐं काफ़ियो सिटुनि विच में अचे थो। दोहो 2 सीटूं शहर आहे, दोहिड़ो बि सॾिजे। सोरठो 2 सीटूं शहर आहे। बेत 2 सीटुनि ऐं वधीक सीटुनि जो शहर आहे। टेसिटो 3 सीटुनि जो शहर, टीड़ू बि सॾिजे थो। पहिरीं ऐं आख़िरत सीट हम काफ़िया आहे। टेड़ू जापानी सनफ़ हाइको जी सूरत आहे। हाइको जापानी सनफ़ आहे। पहिरीं ऐं टीं सीट हम काफ़िया आहे। विचीं सीट आज़ाद आहे। आऊं दराज़ा हल, तुंहिंजा सारा मौलवी, तुंहिंजो हिकु सचल। अयाज़ ठीकु आहे। हाणे हल ऐं सचल हम काफ़िया आहिनि। चोसिटो 4 सीटुनि जो शहर, पहिरीं ॿी चौथीं सीट हम काफ़िया थींदी आहे। हिते हलंदासीं। रुबाई 4 सीटुनि जो शहर आहे। रुबाई ईरान जे ईजाद आहे। पहिरियों 2 सीटूं ऐं चौथीं सीट हम काफ़िया हूंदियूं आहिनि। उमर ख़याम रुबाई जो आलमी शाइर आहे। तराइल फ्रांस जी अदब जी सनफ़ आहे। तराइल में 8 सीटूं आहिनि। गीत राग लाइ शाइरी आहे। गीत हिंदुस्तानी सनफ़ आहे। गीत में रोमानवी, देस धरतीअ वग़ैरह जा मौज़ू आहिनि। सानेट इटली जी सनफ़ आहे, माना नंढो राग। सानेट में 14 सीटूं या मिसराऊं आहिनि।
अॻिते हलंदासीं। उन खां बाद में गज़ल। गज़ल अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, माना औरत सां मोहबत करणु। गज़ल जो हर बैत ॿिनि सिटुनि जो हूंदो आहे। पहिरीं बैत जूं ॿई सीटूं हमकाफ़िया हूंदियूं आहिनि। उन पहिरीं शेर खे मुतल चइबो आहे। आख़िरी बैत खे मुक़त चइबो आहे। हिन में शाइर तख़लुस इस्तेमालु कंदो आहे। गज़ल जे हर शइ में जुदा मौज़ू हूंदो आहे। कुतो अरबी लफ़्ज़ आहे, माना टुकड़ो, ॿिनि शेरनि या 4 सिटुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। अफ़सानो मुख़्तसिर कहाणी आहे, ख़्याली क़िस्सो आहे, ख़्याली दुनिया, ॾंद कथा, साइंसी ख़्याली क़िसा, अफ़सानी जा मौज़ू आहे। मुकालिमा मौजूदु हूंदा आहिनि। इज़ाफ़े अफ़सानो हिकु निश्त में पढ़ी सघिजे थो। अॻिते हलूं था। नाविल लातिनी लफ़्ज़ नोन्स मां वरितल आहे, माना नओं। इतालवी में नवेला, फ़्रांसीसी में नोवेले ऐं अंग्रेज़ी में अची नोवेल अचे थो। नाविल इंसानी दुनिया जे अदबी अकासे आहे। नाविल में प्लाट खाको हूंदो आहे, किरदार बि हूंदो आहे। किरदार ड्रामाई अंदाज़ में पंहिंजी ज़िंदगी पेश कंदो आहे। बहितरीन मंज़र निगारी ऐं मुकालिमा मौजूदु हूंदा आहिनि। उन खां बाद में आहे मुकालिमो। नाविल में कहाणी में किरदार ॻाल्हाइनि था। उन्हनि जे वास्ता निकिरंदड़ जुमिलनि खे मुकालिमा चइजे थो। ड्रामो यूनानी ॿोली मां आहे, माना अमल। ड्रामे में स्टाव हूंदो आहे। ड्रामे में अफ़सानी ऐं नाविल जीअं किरदार निगारी हूंदी आहे। ड्रामे में डायलॉग, मुकालिमा, उरूज, क्लाइमकिस हूंदो आहे। ड्रामे जा क़िस्म अलमिया, ट्रेजेडी ऐं तरबिया आहिनि। सफ़रनामो लेखक पंहिंजी सैर ऐं सफ़र खे अदबी अंदाज़ में लिखंदो आहे। सफ़रनामे में लेखक पंहिंजे ॾात, ख़्याल, शाहिदनि, तजुर्बनि, मुल्क जी मकाननि, माॻनि, सियासी, समाजी, अरबी कथा पेश कंदो आहे। लोक अदब माना आम माण्हुनि जो अदब। लोक अदब में क़दीम रीतुनि, रस्मुनि, भरमनि, रवायतुनि जो इल्मु हूंदो आहे। लोक अदब में रेस जी, सूरमनि, वाक़िअनि, पखियुनि, माॻनि, मकाननि, किरदारनि जो तर्जुमानी आहे। लोक अदब रवायतुनि ज़रिए पीढ़ी खां ॿी पीढ़ी ताईं पहुतो आहे। लोक शाइरी क़दीमी शाइरी आहे। लोक शाइरी सुघड़ कंदा आहिनि। असासे अदब क्लासिकल अदब क़ौम जो मुकमल क़दीम अदब आहे। असासे शाइर क़दीम शाइरी आहे। क़ाज़ी कादन ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई क्लासिकल शाइर आहिनि। जदीद अदब जदीद दौर जो आहे। मेलो ड्रामा गीतनि भरियो ड्रामो। हिन में कशमकश, ख़ुद कलामी, मौसीक़ी ऐं तजसिस बि घणो हूंदो आहे। अंजाम ख़ुशगवार हूंदो आहे। रागी मंज़ूम ड्रामो प्लाट अलमिया या तरबिया थी सघे थो। मौसीक़ी घणी हूंदी आहे। क़ौमी, सियासी, रूमानवी मौज़ू हूंदा आहिनि। मज़मून अदबी नसरी सनफ़ आहे, माना कोशिश। मज़मून में लिखियल मौज़ू ते ज़ाती अदबी फ़िक्र तहरीर पेश कंदो आहे। मज़मून में लेखक पंहिंजा जज़्बात, वीचार, तजर्बो, मुशाहिदो तहरीरी सूरत में दलील, वज़ाहत, ॼाण, ख़ज़ानो, कौल सम्झाणी वग़ैरह पेश कंदो आहे। अदबी मज़मून जे सनफ़ खे मज़मून नवेसी सरिजे थो। अॻिते हलंदासीं। पहाको लोक अदब जा अमल मोती आहिनि। पहाके में ॾाहप जो दर्स आहे। पहाको नंढो यादि रखण जहिड़ो जुमिलो आहे।
जंहिंमें नसीहत जो मिसाल आहे पहाको लोक ॾाहप जो जुमिलो आहे। चवणी नसीहत मुकमल जुमिलो हूंदो आहे जुमिलो हूंदे अक़ल जो नुक़्तो समायल हूंदो आहे, लफ़्ज़ी ऐं ज़ाहिरी माना में इस्तेमालु थींदी आहे। चवणी ज़ाहिरी माना ज़ाहिर कंदी आहे ऐं पहाके में ज़ाहिरी ऐं अंदरूनी माना हूंदी आहे। पहाको ॻिची माना ॻुझी माना तौरु इस्तेमालु थींदो आहे। चवणी ज़ाहिरी माना ज़ाहिर कंदी आहे, पहाको ॿी माना बि इस्तेमालु थी सघंदो आहे। अॻिते हलंदासीं। लोक कहाणी रिवायती ज़रिए असां ताईं पहुती आहे। क़दीम किस्सा दास्तान शामिल आहिनि, जीअं ससुई पुनू, मूमल राणो, सुहिणी मिहार, सुहरा, ठीकु आहे, सुहिणी मिहार वग़ैरह लोक कहाणियूं आहिनि। उन खां बाद में सहरा, ॻीच, लाॾाणू, लाॾो, लोक अदब, लोक शाइरी जी सनफ़ आहिनि। ख़ुशी या शादी जे मौक़े ते लोक जो राग आहे, उनखे सहरा या ॻीच चइबो आहे। उन खां बाद में आहे जमालो। सिंध जो लोक नाच आहे, लोक गीत आहे। जमालो दिलेर हो, जमालो जी दिलेरीअ जा राग ॻाया विया। पिरोली लोक अदब जी शाख आहे, हिन में ॻुझी माना रखी वेंदी आहे। गुजारत पिरोली जो ॾुखियो नमूनो आहे। पिरोली में इशारो हूंदो आहे, गुजारत में इशारो नाहे हूंदो। कहाणी इंसानी हक़ीक़त जे अकासी आहे। कहाणी में किरदार फ़र्ज़ी हूंदा आहिनि, पर अकासी हक़ीक़त जे वेझो हूंदी आहे। कहाणी में इंसानी समाज ऐं समाज जे जज़्बनि, एहसास, हालात, वाक़िअनि, ख़्वाबनि, हक़ीक़त जो अदबी रूप समायल हूंदो आहे। आखाणी मुख़्तसिर हूंदी आहे। आखाणी में नसीहत हूंदी आहे। आखाणी मुख़्तसिर आहे तॾहिं ॿाराणी अदब लाइ लिखिजे थी। आखाणियुनि जा किरदार जिन, देव, परियूं, जानवर, पखी वग़ैरह आहिनि। आखाणी अफ़सानवी मुख़्तसिर कहाणी आहे, जंहिंमें जानवरनि, पखियुनि, बेजान शयुनि खे इंसानी ख़ासियत ॾेई नसीहत जो पैगाम ॾिबो आहे। अॻिते हलूं था। सवा उमिरी मशहूर शख़्सियत बाबति ॿेतरफ़ा लिखियल जामिया तहरीर। आतम कहाणी मवाद जेको लेखक पंहिंजी ज़िंदगी बाबति लिखे। सफ़रनामो लेखक पंहिंजो सफ़र बाबति लिखंदो आहे। मज़मून नवेसी मज़मून में लेखक अदबी वीचार पेश कंदो आहे। आखाणी ॿाराणी अदब जी दिलचस्प ऐं नसीहत भरियल मुख़्तसिर लिखणी आहे। मुकालो तहक़ीक़ आहे, जंहिंमें तख़लीक़ तनक़ीद हूंदी आहे। मुकालमो हिक खां वधीक माण्हुनि में अदबी ॻाल्हि ॿोल खे चइजे थो। अॻिते हलंदासीं। वाई जे हर हिक सिट जुदा जुदा थींदी आहे। मंझसि काफ़ियो हर मिस्र जो पोयां थींदो आहे। पहिरीं सिट खे थल सॾिबो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शाइरी बेत ऐं वाईअ सां कई। आई मंद मलार आऊं खंभा कंदियसि खेड़ा, वसण जा वेस कया, अॼु मुंहिंजे पार आई मुंद मलार। ठीकु आहे, शाह साहिब जे सम्झाइण में वाई जो मतिलबु इशारो। काफ़ी वाईअ जो तरक़ी याफ़्ता नमूनो आहे। वाई ऐं काफ़ी हिकु जिस्म जा ॿ बाज़ू आहिनि। काफ़ी जो हर हिकु बंदि हिकु ॾेढ, ॿ, अढाई, टे या वधीक मिसरनि जो थींदो आहे। आख़िरी सिट थल सात हम काफ़िया थींदी आहे। पाढ़ियनि पारोंद यार कासिद मूंडे आयो, अचण संदी अन जी छॾे विया आज़ार। ठीकु आहे, थोरो केॾो तिन लायो। अॻिते हलंदासीं। क़सीदो अक्सर बुलंद किरदार, अज़ीम इंसान, बादशाह, हाकुमनि जे शान में चयो वेंदो आहे। मसनवी माना ॿिटो या जोड़ो। नज़म जे हर बैत ॿिनि मिसरनि जो हुजे। बैतनि जो तइदादु मुक़ररु कोन्हे, हिन ज़रिए केॾो बि वॾो किताब लिखी सघिजे थो। बैत जूं ॿ मिसरूं हमकाफ़िया हूंदियूं आहिनि। मिसरियो अज़ीम किरदार जे पार में चयो वेंदो आहे। सुलूक माना गीत चइनि सिटुनि ते मुश्तमिल, पाण में हम वज़न हुजनि। सामी
जे शाइरी सलूक ते थियल आहे। फसाहत अरबी लफ़्ज़ फसी मां ख़ुश असलोब वणंदड़ कलाम। बलागत बलीग माना मुकमल पूरो मौज़ू मुनासिब ऐं मौज़ून लफ़्ज़न हुजे। सलासत आसान या सलेस आम मी ख़ास लुत्फ़ अंदोज़ थियनि। तख़लीक तख़ील अरबी लफ़्ज़ आहे ख़याल शाइर जी तख़लीक ख़याल खे शाइरी में पेश करण जी अदबी सघ आहे। ही मुकमल थी आहे जेके सिंध पुलिस वारनि जे कांस्टेबल जे लाइ जेकी सिंध ग्रामर में इस्तेमालु थींदी आहे उन जो मुकमल निसाब आहे। ॿिया लेक्चर पोयनि लेक्चरनि में मौजूदु आहिनि। तव्हां प्लेलिस्ट खोलींदा त तव्हांखे सभु शइ बासाने मिलंदी। उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो लेक्चर पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं की नई वीडियो में, तेसिताईं असांखे इजाज़त। थैंक यू वेरी मच। अल्लाह निगहबान।